कराची में पुलिस पारां मुबैना मुकाबलो ॼाणाए तशद्दुद बाद बेदर्दी सां क़त्ल थियल नौजवान नवीद काका जे माइटनि न्यू सईदाबाद लॻ ॻोठ इब्राहिम काका में क़त्ल थियल नवीद काका जे ॿिनि मासूम भाइरनि सां गॾु तॾे ते हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त कराची जे स्टील टाउन वारे इलाइक़े में 2 रातूं पहिरियां न्यू सईदाबाद लॻ ॻोठ इब्राहिम काका जे रहवासी नौजवान नवीद काका जंहिंखे पुलिस जो मुकाबलो ॼाणाए बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे। मक़तूल कराची में केबिल जो कम करे घर में पाण समेत 4 मासूम भाइरनि 2 भेणनि ऐं माउ जो अकेलो सहारो बणियल हो। संदसि वालिद एएसआई अलहयार उर्फ यार मोहम्मद काका कराची में एक साजिश तहत क़त्ल थियल जेको नकीबुल्ला महसूद जे केस में बेगुनाह गुज़रियल 4 सालनि खां जेल काटे रहियो आहे। हुननि वधीक ॿुधायो त नवीद रात जो दोस्तनि सां गॾु होटल ते वेठो हो जिते नामालूम माण्हुनि खे अगवा करे तशद्दुद बाद नवीद काका खे तमामु वेझे फ़ासिले खां गोलियूं हणी जिस्म जे मुख़्तलिफ़ हंधनि ते ड्रिल मशीन सां सुराख़ करे ऐं जिस्मानी तशद्दुद करे क़त्ल करण बाद कूड़ो मुकाबलो पुलिस जो ॼाणायो वियो आहे। चीफ जस्टिस हाई कोर्ट आईजी सिंध खां मुतालबो कयूं था त असांजे नौजवान जो जेको बेदर्दी सां क़त्ल थियो आहे उन जी साफ़ शफ़ाफ़ जांच कराए क़ातिलनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। असां अदालत में बि पिटीशन दाख़िल करे रहिया आहियूं।